लाल लाल पट्टी कर दो तो नेट दे तो फेसबुक दे तो चाहे व्यवस्थित है ना व्यवस्थित पैसे दिए तो पैसे दी गुल क्यों क्यों मम्मा मुझे नहीं साथी था मध्य से थे मध्य हमको पानी तो पाटली कान है ना ओके इधर खत्म कर ओके ओके 16 ते अचो अचो 16 ताईं खणिजोस हलाल बियर खाले एक भाई के हम ये मथे कर हां मथे कर तो भरण ईंदो आहे अच्छा ये मुंहिंजी भरण ये हले थी बराबरि भरींदा नाश्तो ॿुधा न हले थी बसि ॿुधा न समझ आई भले चलो तो भले तो अजो मास्टर नंबर वेचे घर असां जो भैया वा बदण बद गण दे अरे कर पाछो लो ठीक है सीधी कर रखो बस बस ठीक है हलदा दो तीन सब ना हल संजवाने क्या कर हां नाम तेरा लवाल डॉक्टर हाँ चलो ठीक टीवी दो ना इधर चाहता हूँ इधर ही तेरा लवाल डॉक्टर मरीज ठीक टीवी दो क्यों डे वाला डॉक्टर मरीज ठीक थी दो ना न चो ठीक दे वाला डॉक्टर मरीज ठीक थी दो ना तो भाई छोकरा क्यों डे वाला डॉक्टर मरीज ठीक थी दो ना हाँ मारा डॉक्टर तो जय हिंद में गोली लगल है मां गोली कढी छॾी मौत जी कश्मकश में आहे कुछ चई नथो सघिजे और परियों ॻाल्हायो मतलब त हिन जी ज़िंदगी बचाइण लाइ तव्हांखे हिते रहणो पवंदो वरी घुराइणो पवंदो मतलब त हिन जी ज़िंदगी बचाइण लाइ तव्हांखे हिते वरी बि कुझु ॾींहं रहणो पवंदो हा वरी डॉक्टर आवाज तो सही थी दो डॉक्टर जा हाँ हिनखे हेठ पट्टी मत पट्टी हेठ कल सीधी कर थोरो घणो न घणी न बस तू इते बस बीठो बना परे कर हाथ परे कर असी तो हाथ परे कर बदीस बद वो पट्टी वेड़ी हाँ वेड़ भी किया बस मेरे वेड़ पे उते ही ओके हाल मथे थी हाणे मुडे न ॾिसंदा वेड़ी उन ॾे उन थुले अमरा ॾिस बस घंट ॾेई हुन ॾे ॾिस वञी मथे थी हुन ॾे ॾिस ठीकु आहे हा चओ दादा हिनखे ॿ गोलियूं लॻल आहिनि हिनखे गोली लॻी आहे ज़िंदगी मौत जी कशमकश में आहे हिन जी गोली कढी छॾी आहे अलाह कंदो पट्टी बि करे छॾी आहे अलाह कंदो त ख़ैर थी वेंदो ईअं चई ईअं जुमिलो ॾेसि हाँ ये चौड़ा छोके छातीअ में गोली थोड़ी तो लगी अथसि जो कशमकश में आ ज़िंदगी कश्मीर क्यों टंग में लगी अथसि हिनखे गोली गहरी लॻल आहे गोली मूं कढी छॾी आहे अलाह कंदो सही थी वेंदो वरी ज़रूरत पई थोरो अंदरि थोरो पाछो छॾियो हिकिड़ो मिंट हमरा ठाहे चवंदा नि यार मुंहिंजे आंगुर खे क्यों ॿुधाए न दादा साॻियो ई ॾाढा हिनजी मूं गोली कढी छॾी आहे बाक़ी अलाह ॼाणे थो हिनजी मूं गोली कढी छॾी आहे बाक़ी अलाह ॼाणे थो अलाह ख़ैरु कंदो तॾहिं सही थी वेंदो
तव्हांखे त ख़बर आहे ज़िंदगी मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे क्यों तव्हांखे त ख़बर आहे ज़िंदगी मौत मुंहिंजे रब जे हथ में हुन ॻाल्हि जो मतिलबु त ज़ाहिर आहे वरी ॿियो त ज़ाहिर आहे मूंखे घुराईंदो तॾहिं त हिनजी जान बचंदी ज़ाहिर आहे मूंखे घुराईंदो तॾहिं त हिन जी जान बचंदी ऐं मां हिनजो बहितर इलाज बि करे सघंदुसि ऐं मां हिन जो बहितर इलाज बि करे सघंदुसि ओके दा ॿिए दफ़े दूरबीनी खणी वेंदी आहियां कन वारस खे ॻोल्हण जे लाइ क्यों बयान मुंहिंजा ॿार लॻे ॻोल्हण जे लाइ बयान वारस खे ॻोल्हण जे लाइ मुंहिंजा भाई बयान मुंहिंजा ॿार वारस खे ॻोल्हण जे लाइ पर उनजो नंबर आहे बंदि जंहिंजो नंबर बंदि आहे उनखे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल आहे इहो न छेडो पए थो थोरो हा अलाह करे त का शेर जी ख़बर आहे हा कला करे अलाह इहो अथई बाक़ी अलाह करे त को सिधो रस्तो मिलनि वारस बाक़ी वारस खे ॻोल्हणु ॾाढो ॾुखियो आहे क्यों अल्लाह करे हा मसलो आहे क्यों अल्लाह करे को सिधो रस्तो मिले बाकी वारस खे तो ॾाढी ॾुखी आहे हा ॿियो त रब साईं कामयाबु कंदुमि अदा वारस खे ॻोल्हे वठंदा क्यों साईं कामयाब कंदा अदा वारा इंशाल्लाह वारस खे ॻोल्हे वठंदा ओके खिला नथो न हाणे हे अदा वरी जो डाले कयो नंबर बंद आहे मोबाइल जंहिंजो न वया त आहिनि वीचारा ॻोल्हण जे लाइ पर हुनजो नंबर बंदि आहे जंहिं नंबर बंदि हो ॻोल्हणु मुश्किल हूंदो आहे हा नंबर बंदि आहे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल आहे हा चओ वया त आहिनि वीचारा पर उनजो नंबर आहे बंदि उनखे ॻोल्हणु ॾाढो मुश्किल आहे हा हाणे सही चई न चांहि पीअंदव रालो दा कहिड़ा किस्त ॿुधा मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां अस्सलाम प्यारा दोस्तो मां अज़ीज़ कमरानी ऐं बहितरीन आर्टिस्ट किरण नाज़ ऐं किरण शहज़ादी किरण नाज़ पर तव्हां हिन ड्रामे में किरदारु बि कयो आहे डायरेक्शन जे असुल में डायरेक्टर मां न आहियां अब्दुल रज़ाक सां मोहबतूं आहिनि भाउ आहे मुंहिंजो वॾो हुन सां ईंदा आहियूं जीअं कम थोरो घणो कंदा आहियूं किरदारु बि कयो आहे मोहबतूं बि वंडियूं आहिनि सॼी संगत खे सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त आदम के बेटे आदम के औलाद यूट्यूब चिनी चओ आदम के औलाद यूट्यूब चैनल आदम के औलाद क्यों आदम के औलाद यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक नासूर ड्रामो उन ते हलंदो ऐं APTV खे बि सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो बहितरीनु ड्रामो आहे ऐं तमामु सुठा हिन ड्रामे में आर्टिस्ट आहिनि तमामु सुठा फ़नकार ड्रामे में आहिनि इंशाअल्लाह तव्हांखे मज़ो ईंदो तव्हां ड्रामो ॾिसंदो तव्हांखे बहितरीनु लॻंदो साईं निसार शाह आहे अमन अली शेख आहे मां आहियां काफ़ी दोस्त इन ड्रामे में आहिनि इंशाअल्लाह हीउ ड्रामो ॾाढो सुठी पोज़ीशन ते पहुचंदो ड्रामे खे ॾिसो बहितरीनु कमेंट ॾियो ऐं बहितरीनु लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो त जीअं ड्रामे जी पब्लिसिटी सन सलामत साथ सलाम दोस्तो हिन महिल असां रिकॉर्डिंग शूटिंग ते आहियूं नासूर ड्रामे जी यूट्यूब चैनल जो ड्रामो आहे असां प्यारे प्यारे दोस्त आशिक़ ख़ासकेली साहिब खां पुछंदासीं त हिन ड्रामे में तव्हांखे कहिड़ो किरदारु आशिक़ साहिब असांजो वारस जो करेक्टर आहे हिकिड़ो मज़लूम जो करेक्टर आहे हाणे ताईं ख़बर पए थी ॾिसो छा आहे शेड्यूल में मां किरदारु पढ़ियो आहे ॾाढो बहितरीनु तव्हांजो किरदारु आहे ऐं माशाल्लाह तव्हां मेड़ जा तमामु बहितरीनु दोस्त बि आहियो बहितरीनु आर्टिस्ट बि आहियो
ऐं सुठो कमु कंदा आहियो। इनशाला हिन ड्रामे में बि तव्हां तमामु सुठो कमु कंदव, महिनत हूंदी। ऐं अब्दुल रज़ाक सां कमु कंदे तव्हांखे कीअं सुठो लॻो डायरेक्शन? तमामु बहितरीन रज़ाक सां तक़रीबन मां हीअ 2 फिल्मूं अॻु में कयूं समाज पर हे भाऊ असां हिन में रोल करायो आहे वारस जो जेको सीरियल आहे यूट्यूब जो माशाल्लाह। अजीज तव्हांजो मां थोराईंदो आहियां ऐं ख़ासि अब्दुल रज़ाक जो यानी मूंखे एतिरो सम्झो जो मूंखे पंहिंजो किरदारु ठाहे रज़ाक मोहबती माण्हू आहे, अबा छॾी सभा हज़ार आहे। रज़ाक मोहबती माण्हू न हुजे हा त ॿिया सभु मेड़ा छॾे ऐं शायदि मां हिन कोन न चयो। वॾियूं महिरबानियूं। अदा अब्दुल अज़ीज़ मुंहिंजो नालो भाई छा हाल आहे अदा? अब्दुल अज़ीज़ हिन ड्रामे में तव्हांखे कहिड़ो किरदारु आहे? असांखे अदा सुठो किरदारु आहे। हिन में तव्हां छा आहियो, कीअं? खानू जा ॿाहिरि आहियूं असां। जहिड़ो बेड़ो कयो था? जी जी मुक़ाबिलो कयूं था। माण्हू मारियो था? माण्हू खणी था अचूं हिकिड़ो ॿ। वॾी महिरबानी अब्दुल अज़ीज़। अदा तव्हांखे कहिड़ो किरदारु आहे? अदा असांखे डॉक्टर जो किरदारु आहे। डॉक्टर व्यम कराए थो या? ऐं डॉक्टर सभु इलाज करायूं था, व्यम कयूं था, ऑपरेशन कयूं था, धकी थी मलम पटी कयूं था। वॾियूं महिरबानियूं। अॻु में कमु कयो अथव या पहिरीं? अॻु में फिल्म में कमु कयो आहे। अच्छा, कमु कंदे कीअं मज़ो अचे थो? ॾाढो सुठो, मतिलबु सही संगत जी गॾु आहे, सभिनी सां गॾु खिल भॻो लॻी पई आहे। वॾी महिरबानी। हा गुल सारा सलाम यारी मदद माता नंढो पुराणो अदाकार गुलजान असांजो उस्ताद अज़ीज़ तंबराणी, असांजो डायरेक्टर रज़ाक तंबराणी। असांजो ड्रामो यूट्यूब चैनल जो ॾाढो भलो आहे, मज़ा बि आहे, सीरियस बि आहे, हरामी बि आहे। आया आहियूं असांजो सीना रेस शाबाश जा माण्हू असां। साईं कहाणी कई बेटा तव्हां डायरेक्टर हो जाए तव्हांजी हिमत तव्हांजे हेल्प करायो वेठा। वॾी महिरबानियूं। वठी बीठा आहियूं। असांजी हीरोइन आई आहे शाहपुर जाना तिरन शहज़ादी, ॾाढो भलो अथमि माशाल्लाह। VIP ॾिसण न विसारजो। वॾी महिरबानियूं। उस्ताद छा हाल आहे? ख़ुशि आहे? ख़ैर आहे? लाला जा साल अब कहिड़ो किरदारु आहे? खानू जो किरदारु आहे, भलो अच्छो किरदारु आहे, फर्स्ट क्लास खानू नाले नाले किरदारु आहे ऐं भलो किरदारु आहे। असांजे अज़ीज़ साहिब जूं बि महिरबानियूं ऐं रज़ाक जूं महिरबानियूं आहिनि। इहे असांजा वॾा आहिनि, इन जा असां तोराए था असांखे फिल्म में असां अला उन्हनि जा इशारा आहिनि वॾा। वॾी महिरबानियूं। अब्दुल रज़ाक छा हाल आहे सर? ख़ुशि आहियो? तव्हां कैमरामैन बि आहियो ऐं कीअं मज़ो अचे थो पंहिंजो ड्रामो? इन खे छॾियो हली यूट्यूब जो ड्रामो सारा ॾाढो मज़ो थो अचे। रिकॉर्डिंग कयूं था, ॾाढा सुठा सुठा अदाकार आहिनि, सुठा शहरनि जा दोस्त भला। दुआ कजो इहो ड्रामो असां कामयाबु थिए। नासूर नाले ड्रामो ऐं इहो ॾिसिजो तव्हां यूट्यूब चैनल आदम की औलाद। ठीकु आहे सर, वॾी महिरबानी। वॾी महिरबानियूं। हेलो माई डार्लिंग किरण शहज़ादी। किरण शहज़ादी, तव्हां इहो पुछंदासीं त तव्हांखे घणो टाइम थियो आहे हिन फील्ड में एंट्री कई अथव? न मथे थिया अथव 10-12 साल। हा 2016-17 खां हाणे 10 साल खनि थी विया अथव माशाल्लाह। पहिरियों ड्रामे में तव्हां सवेर ॿुधायो त मां 16 सालनि जी यंग गर्ल हुसई, मां माउ जो किरदारु कयो। कंहिं ज़ालिम करायो? अच्छा, कहिड़े साइड? हे तुंहिंजो ठठो न ही मुंहिंजो ठठो आहे। अच्छा, पोइ तव्हांखे माउ जो किरदारु कराइनि? अच्छा, कहिड़ी हुई? हीरोइन जेको हुई न, उहा जेको हींअर मुंहिंजी उमिरि आहे इन खां वॾी हुई। माना हीरोइन तुंहिंजी माउ हुई? तुंहिंजी माउ जेका हुई हीरोइन हुई ऐं हीरोइन वरी माउ हुई। भला तव्हांखे हिन ड्रामे में, नासूर ड्रामे में कमु कंदे कीअं थो लॻे? माशाल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। असांजो प्यारो दोस्त भी आहे, भाउ भी आहे, रज़ाक कबराणी साहब। उहे तव्हां अगरि चवणु ॾींदो त रज़ाक कबराणी साहब त
इन जी जेॾीमहिल बि फिल्म जी रिकॉर्डिंग हूंदी आहे या ड्रामे जी रिकॉर्डिंग हूंदी आहे ॿियनि जी छॾे करे बि इन वटि पहुचंदी आहियां वॾियूं महिरबानियूं मोहबतूं बि ॾींदा आहिनि लाज़मी इहो इन जे करे छो की हे हर वक़्तु मूंखे इज़त ॾींदो आहे बिस्मिल्लाह इज़तूं हिक ॿिए खे ॾियनि त बहितर आहे वॾियूं महिरबानियूं मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो ऐं अलाह तव्हांखे आबाला कंदो त ईद ख़तमु थींदी वरी असां पंहिंजा प्रोग्राम मेला शुरू कंदासीं मेलनि खां सवा असां अधूरा हो अरे असां खां मेला करायो बंदि करे